वफाकी घर वजीर राणा सनाउल्लाह चयो तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान से बनी गाला रिहाइशगाह 12 सिक्योरिटी जो हिस्सो बणजंदड़ पुलिस एहलकार जी ज़मानत ख़त्म थियण खां पोइ खेसि गिरफ़्तार कंदा। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में घर वजीर पेशावर मां इस्लामाबाद वापसी ते इमरान खान के भलीकार चयो आहे। राणा सनाउल्लाह चयो त कानून मूजिबि इमरान खान के सिक्योरिटी फराहम कई पई वञे। इमरान न्याज़ी मुल्क में डफेड़ अफ़रा तफ़री ऐं वफ़ाक़ ते हथियारबंद हमलनि जी ॾोहनि तहत 2 दर्जन खां वधीक केसनि में जवाबदार तौरु नामज़द आहे। उन्होंने चयो त अदालती ज़मानत ख़त्म थियण ते कानून मूजिबि फराहम कयल उहा सिक्योरिटी इमरान न्याज़ी के सुठे तरीक़े सां गिरफ़्तार कंदी। संदसि चवणु हो त मुल्क में डफेड़ बर्पा कंदड़ शख़्स जेको अख़लाक़ी ऐं जमहूरी क़दरनि खां वांझियल हुजे ऐं पंहिंजे मुख़ालिफ़नि के कॾहिं गदार ऐं कॾहिं यज़ीद सॾे उहो जमहूरी मुआशिरे में हिकु सियासी जमात जो सरबराह कीअं थो थी सघे, उहा सॼी क़ौम लाइ सोचण जी ॻाल्हि आहे। पीटीआई महंगाई खिलाफ मुल्कगीर एहतजाज ऐं बजट खां पोइ बाद हुकूमत मुखालिफ़ तहरीक जो ॿियो मरहलो शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। बनीगाला में इमरान खान जी सदारत हेठि पीटीआई जी कोर कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें मुल्क जी सियासी सूरतहाल, महांगाई ऐं हुकूमत मुखालिफ़ तहरीक जे ॿिए मरहले ते गौर वीचार कयो वियो। ज़रियनि मूजिबि पीटीआई महांगाई खिलाफ सॼे मुल्क में एहतजाज जो फ़ैसिलो कंदे हुकूमत मुखालिफ़ तहरीक जे ॿिए मरहले जी हिकमत अमली ते गौर ऐं बजट खां पोइ हुकूमत मुखालिफ़ तहरीक जो ॿियो मरहलो शुरू करण ते इतफ़ाक़ कयो। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीआई अॻवाननि ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त कोर कमेटी मुआशी सूरतहाल ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। बिजली जे अघनि में वाधि कई वई आहे। हाणे गैस जा अघ बि वधाइण जो ऐलान कयो वियो आहे। पंजाब, सिंध ऐं बलोचिस्तान में पाणी जो बहरान पैदा थी वियो आहे। शाह महमूद कुरैशी चयो आहे शौकत तरीन अॻु ई चयो हो त जेको मनसूबो ठाहियो पियो वञे उहो मुआशी इस्तेकाम ख़िलाफ़ आहे। गैस जो अघु 200 रुपया वधी वियो आहे। हुन चयो त 25 मई ते कारकुननि खे तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। सियासी हुकूमत में अहिड़ो अमल कॾहिं बि नाहे ॾिठो वियो। तशदुद कंदड़ पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो। शाह महमूद कुरैशी वधीक चयो त जॾहिं पाकिस्तान जे मामलनि में मुदाख़लत थी रही आहे त पोइ उहा ख़ामोशी छो अख़्तियार कई वई आहे। पाकिस्तान जे मुहाफ़िज़नि खे घुर्जे त उनजो नोटिस वठनि। असां ॻाल्हियुनि जा क़ाइल आहियूं, पर उहा हुकूमत मुसलत कई वई आहे ऐं जेके मुसलत कया विया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल मुमकिन न आहे। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त क़ौम 19 जून खां अॻु पंहिंजो वोट चेक करे। इलेक्शन धांधली शुरू थी वई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो आहे त वज़ीर आज़म ऐं वॾो वज़ीर ऐं घरू वज़ीर ॾोहनि ऐं गिरफ़्तारी जे घेरे में हुजनि ऐं पंहिंजे केसनि जे ख़ात्मे लाइ नेब तरमीमूं हुजनि त मतिलबु इलेक्शन धांधली शुरू थी वई आहे न। क़ौम 19 जून खां अॻु पंहिंजो वोट चेक करे। हुन चयो त हुकूमत जे 50 ॾींहनि जी कारकर्दगी उहा आहे त मुल्क में लोड शेडिंग 12 कलाक, पेट्रोल में 60 रुपया वाधि, गैस में 45%, बिजलीअ जे अघ में 9 रुपया ऐं गैस जी क़ीमत में 250 रुपया वाधि थी वई आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त इमरान खान मुल्क में ख़तरनाक रांदि खेॾी रहियो आहे। इदारनि ख़िलाफ़ बयाननि ते इमरान खान ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील इनाम मेमन चयो त इमरान खान जा भाग भला आहिनि जो मुल्की इदारा न्यूट्रल आहिनि। सोशल मीडिया ते क़ौमी इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचो पियो वञे। हुन चयो त क़ौमी इदारनि ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम बर्दाश्त न कई वेंदी। इमरान जहिड़ी ॿोली कंहिं बि अॻूणे वज़ीर आज़म इस्तेमालु नाहे कई। संदसि चवणु हो त इमरान कॾहिं चवे थो त इदारा न्यूट्रल रहनि, कॾहिं चवे थो न्यूट्रल न थियनि। कंहिंखे बि मुल्क में नफ़रत ऐं डफेड़ पखेड़ण जी इजाज़त न ॾींदासीं। सूबाई वज़ीर चयो त आसिफ अली ज़रदारी ॾुखी हालतुनि में पाकिस्तान खपे जो नारो हंयो। इमरान खान कुर्सी खसण बाद किरियल हरकतूं करे रहियो आहे। शर्जील इनाम मेमन चयो त मुल्क में मईशत जी तबाही जो ज़िम्मेवार बि इमरान खान आहे। IMF जा शर्त इमरान खान तस्लीम कया हुआ। हुन चयो त इमरान खान के कानून ऐं आइनी तरीक़े सां हटायो वियो आहे। सिंध जे माण्हुनि खे ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। सूबाई वज़ीर चयो त हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में बि बस सर्विस शुरू कंदासीं। जेतिरियूं सनइतूं मुल्क में लॻंदियूं, मुल्क ऐं अवाम जी बहितरी थींदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध के वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह विच में मुलाक़ात थी आहे। बिलावल हाउस कराची में थियल मुलाक़ात में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं मुर्तज़ा वाहब शामिल हुआ। उन मौक़े ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध के वॾे वज़ीर ऐं वज़ीरनि विच में सूबे जी सियासी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई।
सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में महांगाई ऐं पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी रैलियूं कढी धरणा हया विया। जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी के सॾ ते कारकुननि पीर बख्श, निसार लाखेर ऐं मोहम्मद बख्श मरी जी अॻवानी में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध, महांगाई ऐं पाणी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब वारो अलामती बुख हड़ताल करे कैंप क़ाइमु करे वरिती। खैरपुर में जीएस सिंध तहरीक के सॾ ते मुल्क अंदर गाटेटोड़ महांगाई ऐं धारियुनि के जाली डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। लाड़काणू में पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण ख़िलाफ़ टैक्सी ड्राइवर बि रोडनि ते निकिरी आया, एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। शहदादकोट में सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुननि वधंदड़ महांगाई ऐं पाणी खोट ख़िलाफ़ रमीज़ तुनियो, अलादाद ख़ुश्क, हाकिम मस्तोई ऐं आसिफ लाशारी जी अॻवानी में प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ठारूशाह में एसयूपी कारकुननि रज़ा मोहम्मद बहन, फरहान सुमरे, जहांगीर डाहिरी ऐं काशिफ सियाल जी अॻवानी में गाटेठोड़ महांगाई ख़िलाफ़ उबैदुल्ला सिंधी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी नारेबाज़ी कई। टिकराठो में अहमद बहर, रहमतुल्ला, रहीमदाद मंगरियो ऐं लियाकत अली जी अॻवानी में पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ शहर जे मेन चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शहरियुनि ऐं अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त पेट्रोल अघनि में वाध बाद आम वापे जूं शयूं, गेह, खंड, अटो, चांवर ऐं सब्ज़ी समेत ॿियनि शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। उन्हनि चयो त मुल्क अंदरि महांगाई में गाटेटोड़ वाध करे ग़रीब माण्हुनि खां ॿ वेला मानी खाइण जो हक़ बि खसियो वियो आहे। हुननि चयो त गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि माण्हू आपघात करण ते मजबूर थी विया आहिनि, पर हुकुमराननि खे अवाम जी का बि परवाह न आहे।